الله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له فلا ند له ولا ضد له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيب كل مرزنا محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداع إذا دعاني فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم ألم أعهد إليكم يا بني آدم ألا تعبدوا الشيطان إنه لكم عدو مبين وأن اعبدوني هذا صراط مستقيم
सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ो दोस्तो ऐं प्यारा भाइरो, अवां जाॾो क़ुरान पाक जे मुख़्तलिफ़ मक़ामनि तां चंद आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ करियो त अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वेलकम मोहम्मद खान। हीअ तव्हां असांजी गॾजाणी मालिक साईं जे रज़ा जे लाइ आहे त मन मालिक साईं असां खां राज़ी थिए। जो इंसान भी इहा तमन्ना ऐं तलब रखी करे ईंदो आहे, अल्लाह उन इंसान खे ख़ाली न मोटाईंदो आहे, बल्कि मालिक साईं उन खां राज़ी थींदो आहे। छो त सभिनी अमलनि जो दारो मदार नियत ते आहे। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, इन्नमल आमालु बिन्नियात। सभिनी अमलनि जो दारो मदार नियत ते आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में सहाबा किराम मौजूद हैं। पाण साईं जन ये फरमान था, सहाबा किराम सभई दरवाजे ॾे नज़रां कयो, अन क़रीब तव्हां जे साम्हूं उहो इंसान ईंदो जंहिंजे लाइ मां मुहम्मद करीम ऐलान करे चवां थो त उहो जन्नती जवान आहे। सहाबा किराम सभु दरवाजे ॾे नज़रां कनि था। ॾिसो त इहो ख़ुश नसीब केरु आहे जंहिंजे लाइ साईं जन पाण इहे लफ़्ज़ फरमान था त जन्नती आहे। नज़र कयूं, उहो ई सहाबी आहे जेको रोज़ मजलिस में अचण वारो आहे। मस्जिद नबी जे दरवाज़े ते अची करे जुती लाथी अथई, खॿे हथ में जुती खणी मस्जिद जे कुंड में रखी पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में अची करे वेठो आहे। सहाबा फरमान था, सोचनि था हे त रोज़ अचण वारो आहे, उहो जन्नत त कंहिं ॿिए जे लाइ हूंदी, पर ॿियो कोई बि न आहे। ॿिए ॾींहं बि साईं जन ईअं ई लफ़्ज़ चया त साॻियो सहाबी आयो, ऐं टे ॾींहं बि ईअं ई लफ़्ज़ चयूं त साॻियो सहाबी आयो। हिकिड़ो सहाबी चए थो, मुंहिंजे दिलि में यकीन थी वियो त बेशक इहो ई जन्नती आहे। हाणे ईअं कयां जो हिनखे वञी करे तलाश कयां, हिन जे अमल जी तलाश कयां, ॾिसां हिन जो कहिड़ो अमल आहे जंहिंजे करे साईं जन टे ॾींहं साधे जन्नत जी बिशारत ॾिनी आहे। साहबी चए थो, मां अटकल करे हुन वटि पहुतुमि। चयो, मां सदा ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजनि खां रुठो आहियां, पंहिंजनि खां मां कावड़ियो आहियां। टे ॾींहं मां तो वटि रहंदुमि, रहां ई दे। हो चवणु लॻो, अदा अल्लाह मूंखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो, सदाई अची रह। मां रहियोमांसि। हाणे राति ॾींहं इहा नज़र आहे त ॾिसां त कहिड़ी तो इबादत करे, जंहिंजे करे साईं जन टे ॾींहं सां जन्नत जी बिशारत ॾिनी आहे। मां टे ॾींहं राति ॾींहं नज़र कयुमि, इबादत उहा ई करे पियो जेका कंदो आहे। मूंखे नई का इबादत मालूम न थी। टिनि ॾींहंनि खां पोइ ॻाल्हि सची कई, मां सदा मां पंहिंजे माइटनि खां रुठल कोन आहियां। हीअं नबी साईं जन तुंहिंजे लाइ टे ॾींहं जन्नत जी बिशारत ॾिनी, सो मां तुंहिंजे मालूम करण आहियां त ॾिसां तुंहिंजी नई इबादत कहिड़ी आहे। सो मूंखे मालूम न थी, तूं ॿुधा कहिड़ी गुझी इबादत थी। साहबी चवणु लॻो, अदा मुंहिंजी त का गुझी इबादत ई कोन्हे, बसि पंहिंजे अल्लाह खे मां राज़ी कंदो आहियां, इबादत जेका ॾिठ इहा ई कंदो आहियां। चए न ॿेली मूंखे ॿुधा, टे ॾींहं साईं जन तुंहिंजे लाइ जन्नत जी बिशारत ॾिनी आहे।
सा भी चवण लॻो ॻाल्हि ॿुध मां इबादत बि उहा ई कंदो आहियां जेका मुक़रर आहे, पर सॼी इबादत में इहा रखंदो आहियां दिलि में तमन्ना ऐं तलब त मन मुंहिंजो मालिक मां सां राज़ी थी पए। रब जी रज़ा जी तलब हूंदी आहे। साहबी चए थो मां सुहिणे अरबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अची ॿुधायुमि साईं मां हीअं अटकल कई, आख़िर में मूंखे हे जवाब मिलियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था इन्ही जे दिल में हर इबादत में अल्लाह जी रज़ा हूंदी आहे। जिब्रील 3 ॾींहं ऐलान खणी आयो त मालिक इन्ही जे लाइ जन्नत जे लाइ अर्श ते ऐलान कयो आहे, पैगंबर तूं बि ज़मीन ते इन्ही जे लाइ जन्नत जो ऐलान करे छॾ। हमेशा दा ईंदा कयो अमलनि जे लाइ त दिलि में इहा तमन्ना हुजे त मन मालिक साईं राज़ी थी। छो त अल्लाह साईं क़ुरान पाक में उन इंसान जी तारीफ़ कई। पुछूं अल्लाह साईं जे क़ुरान खां साईं तूं कहिड़नि जी तारीफ़ करें थो? मालिक साईं क़ुरान पाक में समझायो मां रब जे नाले ते वधीक त न पर कंहिंखे ताम खाराइनि था, पर चवनि था इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। हथड़ा खणी अर्ज़ कंदा आहिनि मालिक असां हे ताम खारायूं था लिवजहिल्लाह रब तुंहिंजे रज़ामंदे जे लाइ। मालिक असांजी में बि काई नियत नथा रखूं। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो मिस्कीन खे ताम खारायो। हाणे मिस्कीन हथ धोतो नाहे, हथ खे छंडियो न अथई, मालिक सारे ज़िंदगी जा तुंहिंजा गुनाह माफ़ कया आहिनि। अला भला जे मालिक कंहिंखे माफ़ी ॾे उन्ही को पुछा करण वारो आहे? किथे को पुछा कंदुसि त हिनखे फिराणे खे छो थो माफ़ करी? हा छो त इहा सारी मर्ज़ी मालिक जी हलंदी आहे, बाने जी न। तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो फयग़फ़िरु लिमन यशाअ वयुअज़्ज़िबु मन यशाअ वल्लाहु अला कुल्लि शैइन क़दीर। क़ुरान पाक में मज़ो आहे कि न आहे? अदा ईमान वारे जे लाइ क़ुरान ईअं थी जीअं पोख खे पाणी ईंदो आहे। ईमान वारे जे लाइ क़ुरान ईअं थी जीअं मच्छी खे पाणी मिली वञे, पखीअ खे मेवेदार बाग हथ अची वञे अकेलो। क़ुरान वारे जे लाइ बि ईअं क़ुरान थी। पर्दा कयो अल्लाह जो क़ुरान, सभु ॻाल्हियूं अल्लाह जे क़ुरान में लिखियूं पयूं आहिनि। मां त अर्ज़ कंदो आहियां ॿेली अचो सभु ॻाल्हियूं अल्लाह जे क़ुरान खां पुछा कयूं। फरमाई माना गुनाह कनि बख़्शे छॾियां त मुंहिंजी मर्ज़ी आहे। नाराज़ थींदे थींदे जे वरी राज़ी थी पवण बि मुंहिंजी मर्ज़ी आहे। बुज़ुर्ग हिकिड़ो बयान करे थो काबतुल्लाह शरीफ़ जो मां तवाफ़ कयां थो, मुंहिंजे क़रीब हिकिड़ो जवान आहे हथड़ा खणी मालिक जे दरबार में चए थो अल्लाहुम्मा लब्बैक। ओ अल्लाह मां तुंहिंजी दरबार में हाज़िर थियो आहे। हे नाना जी साहब काबतुल्लाह जो तवाफ़ कंदा आहिनि त अल्लाहुम्मा लब्बैक जो आवाज़ हणंदा आहिनि। अल्लाह से तव्हां असांखे बि काबतुल्लाह शरीफ़ जी ज़ियारत नसीब फरमाए, मदीने शरीफ़ जी ज़ियारत नसीब फरमाए। दिल सां आमीन चओ नंदा। अर्ज़ कयां बुज़ुर्ग चए थो मुंहिंजे क़रीब ईअं चवे पियो त अल्लाहुम्मा लब्बैक। अञा अल्लाहुम्मा